बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब्सक्राइब माय चैनल अननोन थिंग्स। अवां सभई गेम ज़रूरु खेॾंदा हूंदा जिन मां पबजी जग मशहूरु आहे। पबजी ठाहिण वारो केरु आहे? हीउ हिकु आयरिश ॼाओ नौजवान आहे जंहिंजो नालो ब्रेडन ग्रीन आहे। हीउ 4 नवंबर 1976 ते ॼाओ हिकु आम फोटोग्राफर वेब ठाहींदड़ एतिरो अमीर कीअं थियो? 2014 ताईं वेलफेयर जे पैसनि ते गुज़र कंदो रहियो। जीअं असां वटि बेनज़ीर इनकम या एहसास प्रोग्राम नाले ग़रीबनि खे पैसा मिलंदा आहिनि। जॾहिं हिन खे नौकिरी मिली त ही वेलफेयर जी ऑफिस वञी खेनि पैसा वठण खां मना करे छॾियो, जेका ज़िंदा कुमर जे हुअण जी निशानी आहे। ऐं जल्द ई जल्द हिन फ्री गेमिंग मूड ठाहिण शुरू कया। हिकु जापानी बैटल रॉयल फिल्म खां मुतासिर थियो ऐं आर्मा 2 गेम जो फ्री मूड ठाहियईं, जंहिं खां बाद जल्द ई साउथ कोरियन कंपनी सां राब्तो कयो। 2016 में गेम ठाहे वरिती। 2013 में प्ले स्टोर ते अचण खां बाद जग मशहूरु थी वई ऐं हिन वक़्तु रॉयल बैटल दुनिया जे अमीर माण्हुनि में शुमारु थिए थो ऐं तक़रीबन नेटवर्थ $200 मिलियन आहे। थैंक्स फॉर वॉचिंग। स्टे कनेक्टेड टू वॉच मोर वीडियोज़।